पैदा थियो जो चवे तो अल्लाह साईं आए कोन हाणे हिनखे असीं छा करियूं। हज़रत उमर ऑर्डर मोकिलियो गवर्नर खे त हिन माण्हू खे ॿधी मदीने मोकिलियो, गिरफ़्तार करे ॿधी जोड़ियो, हुनखे मदीने मोकिलऊं। हज़रत उमर साईं मदीने जी मस्जिद में थंब सां हुन माण्हू खे रसन सां ॿधी हाणे ॿधो पियो। फजर नमाज़ पढ़ी हज़रत उमर दुर्रो ऐं लठ खणियो अचे त शुरू थियो, मथो कुटईंसि ठाहो कुटे मथे में जॾहिं रत निकितो पोइ छॾे ॾाराईंसि, ॿधो पियो। हज़रत उमर हलियो वियो, वरी 24 कलाक गुज़री विया। ॿिए ॾींहुं वरी बि हज़रत उमर फजर नमाज़ पढ़ी वरी लठ खणियो त शुरू थियो, अचे थो मथो कुटेसि। कल्ह हुगो या ताज़ो कुटलो फट ताज़ा हुआ, वरी जो पादर पियो त मुर्गो मत छॾे ॿधो पियो। 3 ॾींहं हज़रत उमर वरी फजर नमाज़ पढ़ी लठ खणी हिन ते वरियो त हिन चयो त महिरबानी करे ॻाल्हि त ॿुधो, ये रुगो पिया मूंखे कुटियो, पुछियो ई कोन था त भई हाला वाली कोन था करियो, ॾोह कहिड़ो कयो आहे, कल्ह खां वठी मुंहिंजो मथो कुटे त रत कढी विया अथव, आहे जा की तुंहिंजे दिमाग़ में जेके ख़राब ख़्याल पैदा थिया हुआ त अल्लाह साईं कोन्हे, उहे ख़्याल अञा आहिनि निकिरी विया, जी ईमानदारी निकिरी विया। अल्लाह जी आहे अहिड़ी शयुनि जो इलाज पादर आहे, पादर असां वटि कोन्हे, पादर जिन वटि आहे तुंहिंजी मायूं पाण पई नचनि, असीं छा कंदासीं, वाइद कंदासीं अलाह हिदायत। दुनिया में जेके बि माण्हू रहनि था उन्हनि सभिनी माण्हुनि में इज़त हुन माण्हूअ खे जंहिं वटि इल्मु आहे। जेके बि दुनिया में माण्हू रहनि था उन्हनि सभिनी माण्हुनि में इज़त वारो माण्हू उहा जंहिं वटि इल्मु आहे। वल्लज़ीन ऊतुल इल्म दरज, इल्म वारे खे इज़त, पैसे खे इज़त कोन्हे। पैसे खे जेकॾहिं इज़त हुजे त पोइ पाकिस्तान में इज़त वारो हिकिड़ो ज़रदारी आहे, ॿियो नवाज़ शरीफ़, भई पाण सभु ईअं ॻाल्हि छो त पैसो त वञो न, पैसे वारे इज़त नालो पैसे जो न, पैसो नालो आहे ॻणतीअ जो, पैसो प्रेशन टेंशन। बंगलो ठाराई आहे 2 करोड़ रुपए जो हैदराबाद में, 3 करोड़ जो कराची में, बैंक में पैसा, गाड़ियूं बनियूं गेला बाग, हे हिकिड़े हिकिड़े कमरे में 40 बाय 40 जो पलंग पियो आहे, 4 एसी लॻा पिया आहिनि, लप गोरियुनि जी खाधई आहे, पलंग ते एसी चालू करियो पर निंड नथी अचेसि, बुल पियो ॾे ही पासो वरी ही पासो, रन पैसा सखर वई शॉपिंग करण, उहा आई कोन। छोरो गाॾी खणी वियो न ठरी मेरो आहे, सोभु कोन मोटियो, ट्रैक्टर तालो भराए कम जो रवानो कयो, हुनजी टायर आॾो टुटी वई आहे, सोचंदा तालो ऊंधो थी वियो, हाणे पियो एसी में, गोरियुनि जी लप खाधई आहे पर रन जी गिणती, छोरे जी गिणती, गानी जी गिणती, टमाटनि जी गिणती, केले जी गिणती, गाॾी जी गिणती, वठ पकड़ हुकूमत थी डहे, भेड़ा मरी वियासीं, हाणे त ही बग़ावत थी खड़ी थिए, पघर हिकिड़ा लहन हिकिड़ा चढ़नि पलंग ते एसीअ में, ईअं बुल ॾींदा आहिनि जीअं मच्छी पाणी मां निकिरण खां पोइ बुल ॾींदी आहे। मोली मदरसे में वेठा न, छोरे खे वॾो वटो ॾिनो त ॻोठ मां लोला वठी अच, छोरो घिड़ी पियो आहे ॻोठ में, हेॾो छोरे जे हथ में वटो आहे, घरनि मां माईअ दाल ॾिनी हुन वटे में, वाङण ॾिनऊं सेब हुन वटे में, वरी मुर्गी मिली साब हुन वटे में, वरी बटाटा बि हुन वटे में, वरी सब्जी बि हुन में, मूरी बि हुन में, त गजर बि हुन में, शिकारपुर वारो आचार बि हुन में, त मच्छी बि हुन में, हे 22 क़िस्मनि जूं भाॼियूं हुन वटे में मिलाए छोरो खणी आयो आहे। हाणे इहो वटो खणी कंहिं लेबोरेटरी में तव्हां टेस्ट करायो त माण्हू खाई सघे थो, जो लेबोरेटरी वारा चवंदा हीउ त ज़हर आहे, जेको खाईंदो त मरंदो पड़े, हिन में 22 भाॼियूं पयूं आहिनि। मौली साहब आंगर हणी बिस्मिल्लाह ज़हर जो प्यालो पी मसीह जे कुंड में वञी किरियो, विहाणो बि फाटल अथसि, निंड जा आलू त खोंगरे जो ठका, फजर ते बि टंग मां जले गेले उतारूं त साईं उते नमाज़ टेम। सुकून नालो पैसे जो आहे, चरिया सुकून मां ॾिठो ई कोन, सुकून अला इन बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, अल्लाह जी कुरान में फरमायो आहे, सुकून अल्लाह ताला फरमाए थो मूं पंहिंजे ज़िक्र में रखियो।
वरी हिकिड़ी जाते फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। हिकिड़ी जाते फरमाई त हिन ज़िक्र खे, इते ज़िक्र मां मुराद क़ुर आहे, हिन क़ुर खे मूं लाथो, हिन जी हिफ़ाज़त आऊं कंदुसि। क़ुर खे अलाह से ज़िक्र चयो आहे। वरी ॿी जाते फरमाई मूं सुकून ज़िक्र में रखियो आहे। ॿिन्ही आयतनि खे मिलाइण खां पोइ रिज़ल्ट इहा निकिरंदी त अलाह ताला दुनिया जो सुकून हिन क़ुर में रखियो आहे। दुनिया में जेतिरा बि माण्हू रहंदा आहिनि सभिनी माण्हुनि में इज़त वारो माण्हू आहे जंहिं वटि इल्मु आहे। जाहिल माण्हू खे हिन दुनिया में कोई मक़ाम कोन्हे। जाहिल खे मास्टर कंदा, हलिया हलिया तोखे HSC था करियूं, हलिया छा अंगूठे छाप जाहिल खे मास्टर कंदा, हू प्राइमरी पढ़ाई न, हल ॿार तूं हल। जाहिल खे जज कंदा, जाहिल खे तपेदारी मिलंदी, जाहिल खे मुंशी करे पंप ते रखंदा, जाहिल मस्जिद में पेशमाम कंदा, जाहिल खे तणी जनाज़ो नमाज़ पढ़ा, जाहिल खे वठी ईंदा हली निकाह पढ़ा। आख़िर छा त करे? उनखे का नौकरी नथी मिले। इंसान आहे, माण्हू आहे, उनखे पेट कनि, उनखे बच्चा आहिनि, ज़ाल आहे, छो नथी उनखे नौकरी मिले? छाजे लाइ? जाहिल आहे। ॿियो कहिड़ो आंजो जाहिल आहे? तूं हल ॿार, दुनिया में हिनखे रोज़गार नथो मिले। छा करे भला ही वीचारो? कोडर खण, हल केले मां गुॾ कर, वॾेरे जी छेड़ आहे, वाटर सफ़ा थींदो, हल हल उते बी कणक ते भांकर भरे थ्रेशर में आण। थ्रेशर अची वियो आहे, थ्रेशर ते गुॾ, रुंब, लाबारो, रोंबो, वाटर, केला, ट्रैक्टर टालो, रोड जा पत्थर काढ़न में कुटे 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 हिन जा चेलूं चुबियूं थी रहियूं। आख़िर हिननि मिस्किननि ॾोह कहिड़ो कयो आहे? हिननि ॾोह इहो कयो जो हिननि इल्मु हासिल कोन कयो। न त इल्मु हासिल करण जा उज़वा ऐं पुर्ज़ा अलाह से सभिनि खे ॾिनई। वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तालमून शैआ फजअल लकुम अस्समा वल अबसार वल अफ़िदा। फरमाई मां जे पेट मां जॾहिं तूं आयो है तॾहिं तुंहिंजूं अखियूं हुयूं पर तो कंहिंखे सुञातो कोन थे, तुंहिंजा कन बि हुआ पर तो कंहिं ॿुधो कोन थे, तुंहिंजी ज़बान बि हुई, ॻाल्हाइण जी तो में ताक़त कोन हुई, हथ पेर बि हुआ तुंहिंजा पर हली कोन थे सघे। इन पोज़ीशन में मूं तोखे मां जे पेट मां आंदो, पोइ मूं मां जे पेट मां ई इल्म हासिल करण वारा पुर्ज़ा तो में फिट कया। ज़बान, नक, अखियूं, कन, दिल, दिमाग़, लम्स जी ताक़त पूरी चमड़ीअ में। ये कुदरत जी ॾाता जेका मां जे पेट मां इंसान खणी आयो आहे, जिन जे ज़रिए इंसान खे इल्म हासिल थींदो आहे। अंधो खे हथ वठी बर्फ ते रखो, अंधा ॿुधा ही जाए ये बर्फ है, अंधे की खबर भाई, अखियूं तो कोन। माना हिन चमड़ी में जेका ताक़त कुदरत वारी रखी है न इल्म हासिल करण जी, उहा चमड़ी थी ॿुधाए त बर्फ आहे। वारो कर, कमीज़ मुंहिंजी वराए पोयां जीत को सां ढरी वियो। कीअं मूंखे ख़बर पई त जीती वियो अंदर? मूं ॾिठो त कोन। जॾहिं जीत मूंखे चमड़ी सां टच थियो त चमड़ी मूंखे ॿुधायो, होशियार थी या कुदरती ॾाता। अल्लाह जी इल्म हासिल करण जे लाइ चमड़ीअ में कुवत लामेसा रखी आहे। ऐं कॾहिं कॾहिं रब्बुल आलमीन वरी अधरंग जी बीमारी ॾेई इहा ताक़त वारी फुरे बि वठंदो आहे। ॾेई बि सघे थो त फुरे बि सघे थो। इल्म हासिल करण जो हिकिड़ो उज़ू अलाह से इहो ॾिनो आहे, कुवत लामेसा। ॿी इल्म हासिल करण जी ताक़त अलाह से जेका रखी आहे इंसान में, उहा ज़बान आहे। ज़बान सां इंसान इल्म हासिल कंदो। चांहि फिकी आहे, इन ही चांहि जो कोप में 5 ई आङुरियूं ॿोड़े ॿुधाए फिकी आहे मिठी आहे। आङुरियूं तुंहिंजियूं मुंहिंजियूं कोन्हे। आङुरियुनि त ख़बर कोन पवंदी, भले सॼो हथ ॿोड़े छॾे ॾाढे, इहा ख़बर ज़बान सां पवंदी। इहा ताक़त ज़बान में अलाह ने रखी आहे। ज़बान ॿुधाईंदी त फिकी आहे, मिठी आहे, कड़ी आहे, ॿाड़ी आहे। ये ॿी नेमत कुदरत वारी जी। टियों इल्म हासिल करण जा रब नक ॾिनो आहे, जंहिंसां ख़ुशबू ऐं बदबू जो इल्म थींदो आहे। धप पई अचे, वाह जो अतर आयो अथई, अलाए किथां वरितो?
मूंखे त ॾस नक ॿुधाईंदो मौली साहब मस्जिद में नमाज़ बीठो पढ़ाए ओ ॻोठ जे ओलह जी पासे माई मच्छी जो दाग पई ॾे थूम जो मुलो हित पियो खंगे